आज़म पासे वाक़े हाल में अपडेट कंदा हलूं। रेलवे कॉलोनी में अणॼातल जवाबदारनि तां पीरसन औरत क़त्ल थी वई आहे। मुस्मात हयात ख़ातून भट्टी खे अणॼातल माण्हुनि तशद्दुद करण खां पोइ घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर शामिल कयूं हाला में रेलवे कॉलोनी में अणॼातल जवाबदारनि पीरसन औरत के क़त्ल करे छॾियो आहे। मुस्मात हयात ख़ातून भट्टी के अणॼातल माण्हुनि तशद्दुद करण खां पोइ घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। ख़बर अवां ते पहुचनि पिया हाला वेझो रेलवे कॉलोनी में अणॼातल जवाबदारनि हथां पीरसन औरत क़त्ल कई वई आहे। मुस्मात हयात ख़ातून भट्टी के अणॼातल माण्हुनि तशद्दुद करण खां पोइ घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं ख़बर शेयर कंदा हलूं। हाला मां रेलवे कॉलोनी में अणॼातल जवाबदारनि था पीरसन औरत क़त्ल थी वई आहे। मुस्मात हयात ख़ातून भट्टी खे अणॼातल माण्हुनि तशद्दुद करण खां पोइ घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया हाला जी रेलवे कॉलोनी में अणॼातल जवाबदारनि पीरसन औरत के क़त्ल करे छॾियो आहे। मुस्मात हयात ख़ातून भट्टी खे अणॼातल माण्हुनि तशद्दुद करण खां पोइ घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं हाला मां नदीम अंगड़ियो खां। नदीम, आगाह कजो त अणॼातल जवाबदारनि पीरसन खे औरत खे क़त्ल कियो आहे। क़त्ल जा कारण कहिड़ा साम्हूं अची सघिया आहिनि? जी बिल्कुल, ही गुज़िरियल रात देर सां हालांकि रेलवे कॉलोनी में काफ़ी अर्से खां रहंदड़ी पीरसन औरत ही मुस्मात हयात ख़ातून भट्टी जेके गुज़िरियल रात नामालूम जेके माण्हू घर में दाख़िल थी जेको घुटा ॾेई क़त्ल करे ॿिया जेको सुबुह सां इहो वाक़ियो इतला पुलिस खे ॾिनो। पुलिस पहुची जेको लाश तेरखा अस्पताल आला खणाई जिते पोस्टमार्टम हुनजो कयो पियो वञे। जिते हुन फर्ज़ंद हुयो जेको शाहिद भट्टी उन जेको ॿुधायो जेको नामालूम चोर हुया जेके घर में दाख़िल थिया चोरी जे इरादे सां संदसि वालदा जागी पई जंहिं मज़ामत कई ऐं मज़ामत करण जो चोरनि खे तशद्दुद कयो ऐं जेको खेसि घुटा ॾेई क़त्ल करण पर घर में जेको रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। जॾहिं पुलिस जो इलाइक़ो असांजो जेको मौक़ो आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको संदसि पुट जो ऐं पंहिंजी वालदा सां पुट जो जहिड़ो थियो जहिड़ी एनसी रिपोर्ट हाल थाणे ते दाख़िल आहे। पुलिस जो इहो चवणु आहे जेको क़त्ल थियो आहे थी जेको हुनजी जांच कई पिया कंहिं सूरत में जे कातिलनि उन बख़्श न कयो न तमामु जल्द जेको कातिलनि खे पंहिंजी गिरफ़्त में आंदो। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।